हाल शहर में इनक्रोचमेंट हटाइण वारो मामलो रुकिजी वियो। शहर जे मेन बाज़ार में हिकु वकील जी इनक्रोचमेंट ठाहिण जी मना ऐं उन पारां म्यूनिसिपल चेयरमैन म्यूनिसिपल ऑफिसर ते गैर क़ानूनी तौर ऐं संदन चूंड मुखालिफ़नि खे निशानो बनाइण समेत रोज़गार कंदड़नि खां गिराह छॾण जो सबबु ॼाणाईंदे मज़कूरा ऑफिसरनि खे शहर में वधीक भञ-ढाह करण खां खेनि रोकींदी उन्हनि ख़िलाफ़ अदालत में वञण जो चिताड़ ॾेई छॾियो। वकील शाहनवाज़ ईसाणी मेमण अहिड़ी कार्रवाई ते हाला ॿार जे वकीलनि खे आगाह ॾियण ते ॿार जा वकील मार्केट पहुची विया, जिन शहर में भञ-ढाह खे रोकाए छॾियो। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख जी अॻवानी में शुरू कयल इनक्रोचमेंट ऑपरेशन दौरान मार्केट चौक में मौजूद दुकानदारनि जूं वधियल धिकियूं छपरा तोड़ी छॾिया। जॾहिं त उते मौजूद संदल रेड़ा कैबिनूं हटाए मार्केट खे इनक्रोचमेंट खां साफ़ कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।